अस्सलाम वालेकुम दोस्तों उम्मीद तो तव्हां सभु ठीकु हूंदा ख़ुशि हूंदा ऐं तरोताज़ा ऐं तवाना हूंदा। अॼु पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं जेको आहे रुॻो पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ते तनक़ीद न आहे करणी, बल्कि अॼु माना पंहिंजनि दोस्तनि ते बि थोरी तनक़ीद आहे, उन्हनि खे सिधो घस ऐं रस्तो ऐं पेर चारो ॾेखारण जे हवाले सां ॻाल्हाईंदासीं। पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जो जीअं नओं आइन आयो, मूं उन टाइम इहा ॻाल्हि कई त बाबा हीउ जेको नओं आइन आहे उहो सिंध जे हवाले सां क़तई तौरु बहितर ऐं सिंध जे रांदीगरनि खे हक़ ॾियण वारो इहे आइन कोन्हे को, छो त हुन में पंजाब जूं 3 टीमूं आंदियूं वयूं, सिंध जी सिर्फ़ु हिकिड़ी टीम हुई। पाण हिन शइ ते कोन था ॻाल्हायूं, हिन वक़्तु ॻाल्हायूं था सिटी क्रिकेट जे हवाले सां, जेका सोशल मीडिया ते हिकिड़ी जेको आहे सो हिन वक़्तु पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ते जेका तनक़ीद थिए थी। असां त इहा ॻाल्हि उन वक़्तु कईसीं त बाबा सिटी क्रिकेट जे हवाले सां बि तव्हांखे उहे राइट न मिलंदा। हाणे उनजो मुख्य सबबु इहो हो त असांजो जेको स्ट्रक्चर हो उन मंझि बि ख़ुदि फॉल्ट हो। हाणे मिसाल तौरु दादू आहे, दादू जा 2 प्लेयर तव्हां हिन वक़्तु ॾिसो था पिया, आमिर तईम अंडर-19 में पाकिस्तान जी नुमाइंदगी कई, ज़ाहिद महमूद उहा नुमाइंदगी करे पियो, PSL खेॾे पियो, पर उनखे बि हाणे उहा पुराणी जेको आहे सो हैसियत हासिलु कोन्हे का जेका अॻु में हुई। हालांकि उन वक़्तु ई पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जा जेके नुक़्ता हुआ, जेका पॉलिसी हुई, उन पटांदड़ दादू जो बि स्ट्रक्चर बहितर थी कोन सघियो। ऐं हिते हिननि ज़िलनि जे अंदरि ख़ासि तौर ते कश्मीर ऐं जेकॾहिं जेकबाबाद पाण ॾिसूं था त सदाईं कश्मीर जेको आहे जेकबाद सां मर्ज थी करे खेॾंदो रहियो अहिड़े नमूने सां, छो त माना प्लेइंग राइट कश्मीर खे कोन आहे, प्लेइंग राइट जेको आहे परियां जेको आहे घोटकी खे कोन आहे। हाणे हुननि खे इहो कयो वियो आहे ऐं वरी प्लेइंग राइट कंबर शहदाद कोट खे कोन आहे। हाणे कंबर शहदाद कोट जा जेके रांदीगर हूंदा से बि लाड़काणे सिटी क्रिकेट न खेॾी सघंदा, घोटकी जा जेके रांदीगर हूंदा हाणे उन्हनि खे वरी साॻियो मर्ज करे माना सखर में आंदो वियो आहे। अहिड़े नमूने दादू जा जेके प्लेयर हूंदा से बि लाड़काणे न खेॾंदा, कश्मीर ऐं जेको आहे सो माना उहो जेकबाबाद खे गॾायो वियो आहे। त इन नमूने सां न रुॻो लाड़काणे जे रांदीगरनि जो नुक़सानु थी रहियो आहे, पर साॻे वक़्तु जेके जेके ज़िला मां ॻणाए वियो आहियां उन्हनि जो बि नुक़सानु थी रहियो आहे। तंहिंजे करे कुझु कोताहियूं असांजूं पंहिंजूं आहिनि। डिस्ट्रिक्ट क्रिकेट एसोसिएशन जा जेके बि दोस्त रहिया आहिनि उन्हनि खे बि थोरो घणो पंहिंजो पाण ॾे ध्यानु करणु खपे, पंहिंजो पाण ॾे सोचणु खपे त असां किथे फॉल्ट थियो आहे। ऐं उन खां पोइ पाकिस्तान क्रिकेट बोर्ड सां हिकु भेरो ॿीहर लिखपढ़ में अचणु खपे त इन नमूने सां, हिन फार्मूले ऐं फॉर्मेट सां, हिन असूलनि ऐं ज़ाब्तनि सां, डिसिप्लिन सां जेको आहे हुननि जे न रुॻो रांदीगरनि खे लॉस थी रहियो आहे, नुक़सानु थी रहियो आहे, बल्कि साॻे वक़्तु लाड़काणे खे बि नुक़सानु थी रहियो आहे। अहिड़े नमूने जेकॾहिं जेको आहे सो हैदराबाद जे अंदरि पाण ॾिसूं था पिया, उते बि जेकॾहिं इहा अहिड़े क़िस्म जी सूरत हाल आहे त इहो सवाइ रांदीगर दुश्मनी, सवाइ प्लेयर्स दुश्मनी ॿियो कुझु बि न आहे। उनजे करे जेके असांजा लोकल आहिनि उन्हनि जे खे मां इहो अर्ज़ु कंदुसि त हिन वक़्तु पाकिस्तान जे अंदरि क्रिकेट बहाली तहरीक हले थी पई, उन तहरीक में उन्हनि जा उहिदेदार शामिलु थियनि, बिल्कुलु ईअं जीअं परवेज़ चांडियो साहिबु दादू मां शामिलु थियो, सखर मंझां लाला तनवीर साहिबु शामिलु थियो ऐं हैदराबाद मां मीर सुलेमान टालपुर शामिलु थियो। हुन एहतजाजनि में ई शामिलु थियनि त जीअं पंहिंजो पाण खे प्लेइंग राइट्स मिली सघनि। कंहिं बि दोस्त खे, कंहिं बि ऑफिशल्स खे ऐं कंहिं बि DCA जे अॻुवाण खे जेकॾहिं मुंहिंजी ॻाल्हियूं पसंदि न आयूं हुजनि त मां माफ़ी जो तालिबु आहियां। बाक़ी हिन वक़्तु जेकॾहिं सिंध जे रांदीगरनि खे मथीं स्टेज ते आणणो आहे, उन लेवल ते पहुचाइणो आहे, त पाण खे इहे क़दम ज़रूरु खणणा पवंदा। रुॻो पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ते बि तनक़ीद न आहे करणी, पर पंहिंजा पाण में जेके फॉल्ट आहिनि उन्हनि खे बि ठीकु करिणो पवंदो। महिरबानी दोस्तो, जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजो पेज पसंदि अचे त उनखे लाइक, सब्सक्राइब ऐं शेयर कंदा त तव्हांजी महिरबानी थींदी। लख कुर्बा।